अस्सलाम वालेकुम नाज़रीन, बादशाह न्यूज़ बुलेटिन में अवांखे भली कार मां हाँ मंजूर अली चांडियो हिते अवांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलो तो दादू में फ्रॉडी टोलो सरगर्म थी वियो। बेसन माण्हुनि खे नशो ॾेई फ्रॉड करण में कामयाब थी विया आहिनि। जी नाज़रीन, हिते अवांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलो तो दादू में फ्रॉडी टोलो सरगर्म थी वियो। दादू में बेसन माण्हुनि खे नशो ॾेई फ्रॉड करण में कामयाब थी विया आहिनि। उन सिलसिले में वधीक असां पुछंदासीं पंहिंजे रिपोर्टर दानिश खुश्क खां। जी दानिश खुश्क, वधीक छा तफ़सील आहे? जी बिल्कुल मंजूर, मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त दादू में पीरसन माण्हुनि खे ॾटो ॾेई मुख़्तलिफ़ तरीक़नि सां जेको फराडी टोलो आहे उहो नशो ॾेई ऐं फुरलुट करण बाद जेको आहे रोड जे भरपसे उन्हनि खे फिटो करे फरार थी वञण में कामयाब थी था वञनि। ही दादू जे मखदूम बिलावल थाणे जी हद ॻोठ आहे रावत लिगारी जो रहवासी ॿुधायो पियो वञे। जेको माल जो वापारी आहे गुलाम नबी लिगारी, जेको अॼु सुबुह जो दादूअ में पीढ़ीअ ते माल ख़रीद करण जे लाइ घरां रोक रक़म खणी निकितो, जंहिंखे फराडी टोले जेको आहे अगवा करे नशो ॾेई नशे ॾियण बाद हुन सां 50,000 खां वधीक जेका रक़म हुन जो पुटु ॿुधाए पियो त साण सां गॾु हुई उहा फुरलुट करण बाद नशे वारी हालत में बी सेक्शन थाणे जी हद में हुनखे फिटो करे फरार थी विया आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कुझु ॾींहं पहिरियां इहो जेको टोलो आहे हुनजो हिकिड़ो कारिंदो पिणु ए सेक्शन थाणे जी हद में हिकु पीरसन खां फुर कंदे 6,000 रुपया रोक रक़म फुर कंदे पकड़ियो वियो, जंहिंखे शहरीन कुटको ॾियण बाद ए सेक्शन पुलिस हवाले करे छॾियो। पर पुलिस हेॾे होॾे करे मामले खे ख़तम करे छॾियो ऐं उहो फराडी आज़ाद थी वियो। जॾहिं त अॼु इहो वाक़ियो पिणु ॿीहर पेश आयो आहे। दादू में जेके पेंशन होल्डर पीरसन आहिनि उन्हनि खे पिणु फुरलुट जो निशानो बणाइनि पिया। हीअ जेके फराडी टोलो आहे इहो हिन वक़्तु दादू जे चइनी कुंडनि में सरगर्म नज़र अचनि पिया। पुलिस पारां अहिड़े फराडी टोले ख़िलाफ़ का बि हिन वक़्त ताईं कार्रवाई जेका आहे उहा अमल में न अची सघी आहे। न ई जेके पीरसन गुलाम नबी आहे लिगारी, जेके अॼु ताज़ो ई 50,000 जेको आहे नशो ॾेई फुरलुट करण बाद फिटो करे फरार थी विया आहिनि, उनजा पिणु जेके फराडी हुई आहे जेके नशा ॾेई उनजो पुलिस पतो न लॻाए सघी आहे अञा ताईं। पुलिस जी वॾी नाकामी आहे दादू में गश्त न थियण सबबु ऐं पुलिस पारां जेका पेट्रोलिंग आहे उहा न थियण सबबु इहे अहिड़ा वाक़िया पेश अचनि था जेके पीरसन आहिनि उहे फुरलुट जो निशानो बणिजनि था। जी मंजूर। जी वॾी महिरबानी दानिश खुश्क तफ़सील ॾियण जे लाइ। जी नाज़रीन, अव्हांखे हिन ख़बर सां आगाह कयोसीं त दादू में फ्रॉडी टोलो सरगर्म थी वियो। फ्रॉडी टोले पीरसन माण्हुनि खे फ्रॉड करण में कामयाब थी वियो आहे।